जी नाज़रीन, काज़ी अहमद नामियारी सियासी समाजी शख्सियत, समाज सुधारक मरहूम अलहाज रईस अली नवाज़ ख़ान उन्नड़ जे याद में नाज़बाग क्रिकेट ग्राउंड ते 3 रोज़ा टेनिस नाइट क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़री, जंहिंमें 16 खां वधीक टीमनि हिस्सो वरितो। फाइनल मुक़ाबिलो सर्वे अलियून ऐं जतोई चैलेंजर्स में थियो, जंहिंमें सरोरी क्रिकेट क्लब काज़ी अहमद पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 6 ओवरनि में 64 रन्सनि जो टारगेट जतोई चैलेंजर्स क्रिकेट क्लब काज़ी अहमद खे ॾिनो, जेको जतोई चैलेंजर्स 4 ओवरनि में आसानी सां पूरो करे फाइनल मैच पंहिंजे नाले करे वरितो। जॾहिं त वन रन ट्रॉफी ऐं रन ट्रॉफी ऐं ॿिया इनाम महिमान ख़ासि रईस माजिद अली उन्नड़ तालका प्रेस क्लब काज़ी अहमद जे अॻूणी सदर राजा साजिद अली उन्नड़, उस्ताद इनायत अली लाखो, सिंध टीवी जे रिपोर्टर सहाफ़ी याम काशिफ अली उन्नड़, हाजी जतोई याम वकास अली उन्नड़, बाबू जतोई ऐं ॿियनि इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं। जॾहिं त वॾे अंग में शहरनि मैच ॾिठो ऐं लुत्फ़ अंदोज़ थिया, ताड़ियूं वॼाए रांदीगरनि खे ख़ूब दाद ॾिनो। वन रन ट्रॉफी ऐं इनाम 20,000 कैश इनाम जतोई चैलेंजर्स जे कप्तान राशिद अली भुट्टो खे महिमान ख़ासि रईस माजिद अली उन्नड़ ॾिनो, जॾहिं त रन ट्रॉफी ऐं 10,000 कैश इनाम सरोरी क्रिकेट टीम जे कप्तान माजिद अली लाखो खे महिमान ख़ासि सीनियर सहाफ़ी राजा साजिद अली उन्नड़ ॾिनो। जॾहिं त फाइनल जो मैन ऑफ दी मैच ऑल राउंडर इम्तियाज़ अली लिगारी ऑफ दादू खे करार ॾिनो वियो ऐं बेस्ट बैट्समैन ऑफ टूर्नामेंट सरोरी टीम जे कैप्टन माजिद अली लाखो खे करार ॾिनो वियो। जेको असांखे 20,000 विनर जेको आहे उहो उन सां गॾु ट्रॉफी ॾींदासीं ऐं रनर टीम लाइ 10,000 प्लस में ट्रॉफी, उन खां सवाइ ॿिया खोड़ सारा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, बॉलर, बैट्समैन, ॿिया जेके बि आहिनि खोड़ सारा अवार्ड। ॿियो जेको सेमीफाइनल आहे उहो आहे नवाब अली मोहम्मद जी हिकिड़ी टीम आहे, ॿी काज़ी अहमद जी आहे जतोई चैलेंजर्स में तक़रीबन 9 ॼणा गेस्ट आहिनि, जंहिंमें कंदकोट, सईदाबाद, दादू, हैदराबाद, नवाब शाह प्लस मोरो, उतां जा तक़रीबन 9 गेस्ट आहिनि। ऐं जे नाले वारा प्लेयर उनमें फरहान चाचड़, वसीम शेख, अकरम मलिक, नवाब शाह मां मुख्तियार मुखड़ी, तौसीक माटी, राशिद भुट्टो, खैरू ज़रदारी, उन सां गॾोगॾु इम्तियाज़ लिगारी। ऐं जेका उन जी अपोज़िट टीम आहे नवाब अली मोहम्मद, उन में खैरपुर जा तमामु बहितरीनु प्लेयर आहिनि, फरहान शर, साहिब चांडियो, इमरान शर, उन खां सवाइ ॿिया बि खोड़ सारा उन वटि बहितरीनु प्लेयर आहिनि, एहतशाम आहे, लियाकत दहरी आहे।